जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज गाल कंदासीं हिकु महान दिव्य आत्मा जेकी इन धरा ते आई ऐं घणनि ई माण्हुनि खे जीवन में लक्ष्य ॾेई वई। जीवन में उहे सपना संजोयो कि तव्हांजा सपना पूरा थियनि। उहे केरु हुआ? स्वामी विवेकानंद जी। स्वामी विवेकानंद जी उन्हनि जो जन्म 12 जनवरी 1863 में उन्हनि जो जन्म थियो कोलकाता में। उन्हनि जो नालो हो स्वामी नरेंद्र नाथ दत्त। इन्हनि जो पूरो नालो हो। इन्हनि जा जेके स्वामी आहे श्री रामकृष्ण परमहंस, इन्हनि जा ये गुरु हुआ। इन्हनि नंढे काल में एतिरा कम कया जीवन में माण्हुनि खे कि जीवन में तव्हां जेको लक्ष्य निर्धारित करो, जीवन में जेको ख्वाब ॾिसो, जेको सपनो ॾिसो, तव्हां उन जे बारे में ई उथंदे वेंदे सुम्हंदे जागंदे पूरे नस नस में उन सपने खे ॿुधो ॾिसो ऐं उन जे प्रति एतिरा जागरूक रहो कि उन जे अलावा तव्हांखे कुझु बि न ॾिसणु अचे। पाण जेॾी महिल ॿुधंदा आहियूं APJ अब्दुल कलाम ऐं शास्त्री जी ऐं ॿिया बि निकोला टेस्ला, जेके बि माण्हू ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं, इन्हनि सभिनि जे दिलि दिमाग़ ते कंहिंखे ई गुरू कंदा हुआ? स्वामी विवेकानंद जी खे। जेॾी महिल इहे शिकागो विया US में, इन्हनि जेकी स्पीच ॾिनी, इन्हनि जेको भाषण ॾिनो, इहे 2 मिंट इन्हनि खे ॾिना हुआ, छोकी अंग्रेजनि चयो हो कि तव्हां फुल सूट में ईंदा। त इन्हनि जी त जेकी पोशाक हुई उहा भगवाधारी हुआ, त उनखे अलॻि ई निगाह सां ॾिसंदा हुआ। त उन्हनि छा कयो, उनखे सभिनि खां हेठि नंबर ॾिननि कि सभिनि खां लास्ट में ॻाल्हाईंदो। पर हुननि जेॾी महिल ॻाल्हायो ऐं सभिनि खे संबोधित कयईं न कि मुंहिंजा प्यारा भाउर ऐं भेनरूं, अहिड़े तरह सां उन्हनि संबोधित कयईं ऐं 2 मिंट में जेको उहो सभिनि खे मंत्र मुग्ध जेको करे रखियईं, उहो चईंदा न स्पीच अॼु तक पाण इनखे ॿुधंदा आहियूं। पंहिंजे रग रग में उहा वसियल आहिनि स्वामी विवेकानंद जी। त जीवन में इन्हनि जूं प्रेरक कहानियूं ऐं कथाऊं तव्हां ॿुधंदा न त पंहिंजे जीवन खे पाण ख़ुदि अॻियां खणी वञी सघूं था। इन मां हिकु स्टोरी इहा बि आहे। हिकु दफ़े स्वामी विवेकानंद जी नदी पार पे कयनि। त नदी पार कंदे वक़्तु उनखे हिकु माण्हू मिलियसि। त चई, तव्हां केरु? स्वामी विवेकानंद जी आहियो? चई, हा मां ई आहियां। त चई, तव्हांजे बारे में तमामु वधीक ॿुधियो आहे ऐं मूं जेको जीवन में कयो आहे ऐं मूं जेको पातो आहे, मूंखे केरु नथो सुञाणे। चई, छा कयो अथई? चई, ॾिस, मां हीअ नदी हितां खां वठी हीअं पार थो करे ॾेखारां। इहा उनखे करे ॾेखारियईंसि। त चई, तमामु सुठो कयो अथई इहो तो। त चई, हिन में तोखे करण में घणो वक़्तु लॻो? चई, हिनखे करण में मूंखे 15 साल लॻी विया। त स्वामी विवेकानंद जी नदी में वेठा, उहे बि वेठा। त उनखे जेॾी महिल पार कयईं, उनखे 1 रुपयो ॾिनई। 50 पैसा तुंहिंजा ऐं 50 मुंहिंजा। चई, जे कम खे करण में 50 पैसे में पाण वञी हली सघूं था, हुन में तो 15 साल पंहिंजा ॾिना अथई। जीवन जो अमूल्य वक़्तु हुन में ॾिनो अथई। अगरि तूं चाहीं हा त इन 15 साल खे ॿिए सुठे कम में बि लॻाए सघीं हा। चवंदा आहिनि न, जीवन में छा ठहिणो आहे, छा करिणो आहे, जेको बि तव्हांखे ठहिणो आहे जीवन में, हिकु लक्ष्य निर्धारित करो, हिकु सपनो बुनो, उन में ई उथो, उन में ई सुम्हो, उन में ई रची बसी वञो। तव्हांजी नस नस में उहो सपनो समायल रहे। कीअं कान मिलंदी तव्हांखे सफलता, कीअं कान तव्हां अॻियां वधंदा, इहा ॻाल्हि उहा पाण खे सम्झाए विया। जंहिंखे बि अॻियां वधिणो हुजे त स्वामी विवेकानंद जी जेके मोटिवेशनल, जेके अॻियां वधण जूं जेके स्टोरियूं आहिनि न, जीवन में रग रग पंहिंजो खून दौड़णु लॻे ऐं पाण पंहिंजे लक्ष्य खे पायूं। त उन्हनि जी जीवनी खे ॿुधो, उन्हनि जे जीवन खे ॿुधो, उन्हनि जी जेके बि कथाऊं ऐं स्टोरियूं आहिनि, उन्हनि जीवन में छा नंढे समय में उन्हनि जेकी सफलता हासिल कई ऐं जीवन में हिकु माण्हुनि खे लक्ष्य ॾेई आहे कि ईअं पंहिंजे लक्ष्य खे बुनो, उन्हनि जी जीवनी खां पाण घणेई कुझु सिखी सघूं था। जय श्री झूलेलाल।